हाँ बिल्कुल अचो तव्हां बि अचो अचो तव्हां बि बूटा हणो साइड अचो सर अॻियां अचो हेॾा अचो वाह वाह गुलाबी गुल आनंद बस 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 सही थोड़ा आया पानी तो हाँ बस सही है सर थोड़ा सा पर थी जो तो लगे हुनखे माना हाँ मिट्टी सही निकलन में फोटो कर वरी भी गड्डी दा अच्छा सर नहीं गुलाब जो गुल या मौजियो इच्छा जीता नहीं नहीं साल बुको न मारे हूं हां बुको मारी दा ये दे सही है मिट्टी भी जीत हां तो सही है जमे दे भाई मुता कर पानी तो लगा जाए नहीं इसमें और पाइप लगाए बगला बुके के जो बगला वेरी गुड और मिट्टी लगा दी मेरी साइड में बस ठीक है छने तो पाड़े कंदा नहीं हो साव थी तो माशाल्लाह सी गड़ी साव मेरा ही है बाबू दुआ के कुल से लग रही है वडो सर गुल गुल पड़ो सर में गुल दींदा पप्पा पटना सी साईं हेडा अची वियो न हेडा अची चौकीदार पानी अजी वटू कुदू काढे अजी वटूंगा कुदू न छा नालो पानी हलाया असांजे इंस्टीट्यूट ऑफ आर्ट एंड डिज़ाइन सईद मंगी डायरेक्टर इंस्टीट्यूट ऑफ आर्ट एंड डिज़ाइन इंस्टीट्यूट ऑफ आर्ट एंड डिज़ाइन जे स्टूडेंट्स ख़ासि तौर ते फाइनल ईयर फाइन आर्ट्स ऐं टेक्सटाइल डिज़ाइन जे स्टूडेंट्स मुश्तरका तौर ते हीअ जेको प्लांटेशन कई आहे इन स्टूडेंट्स जी पंहिंजो इहो कंट्रीब्यूशन आहे उन्हनि असां सां गॾिजी करे इहा कोलेबोरेशन कई त असां पंहिंजे डिपार्टमेंट खे शुरूआत कयूं था प्लांटेशन जी ऐं मौसम बहार अचे थी इन खां अलावा अॼोको ॾींहुं जेको हुयो उहो ख़ासि तौर ते इन्हनि जे शागिर्दनि चवण त 14 फेबरवरी आहे त असीं पंहिंजी चाहियूं था प्लांटेशन सां हिन धरतीअ सां हिकिड़ी मोहबत जो इज़हार बि कंदासीं असां चयोसीं बिल्कुलु सुठी ॻाल्हि आहे अॼु बि ॾिसो पिया हिते स्टूडेंट्स पंहिंजे ओन पंहिंजे सोर्सिस सां ऐं कुझु टीचर्स असां हुननि सां गॾिजी हिन जी मदद कई आहे त इहे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जेके गुल आहिनि ॿूटा आहिनि फ्रूट्स आहिनि इहे काफ़ी वठी आया आहिनि ऐं अॼु सॼो ॾींहुं हीअ पंहिंजी प्लांटेशन कंदा नेमतुल्लाह खिलजी असिस्टेंट प्रोफेसर इंस्टीट्यूट ऑफ आर्ट एंड डिज़ाइन ही हिन वक़्तु जेको इंस्टीट्यूट ऑफ आर्ट एंड डिज़ाइन जे तरफ़ां असां 14 फेबरवरी जे हवाले सां जेको वैलेंटाइन डे हूंदो आहे तसवर कयो उन हवाले सां असां हिते मोहब्बत जे कॉन्सेप्ट में बूटनि पोखण जो जेको हिकिड़ो कॉन्सेप्ट डेवलप करण जे लाइ असांजे स्टूडेंट्स एंड टीचर्स गॾियल हिकिड़ी कोशिशि कई आहे ओवरऑल एक कैंपेन है गो ग्रीन पाकिस्तान क्लीन पाकिस्तान तो उसके लिए ऑब्वियसली आर्टिस्ट जो होते हैं बहुत ज़्यादा सेंसिटिव होते हैं तो हम लोगों ने ये प्लान किया है कि स्टूडेंट और टीचर्स मिलके सबसे पहले ऑब्वियसली अपने घर को साफ़ करेंगे अपने घर को ग्रीन करेंगे एंड देन वी विल प्रोसीड टू एनवायरनमेंट डे अॼु असां जेका प्लांटेशन कई आहे फाइन आर्ट यूनिवर्सिटी जामशोद तरफ़ां आर्ट एंड डिज़ाइन तरफ़ां ऐं अॼु मोहब्बतुनि जो आलमी ॾींहुं आहे असांजी जेका धरती असांखे वधीक प्यारी आहे ऐं असांजे गोल पोखे जेको आहे सो पंहिंजी धरती सां प्यार जो इज़हार कयो आहे ऐं
तमामु घणो सुठो अमल आहे। रविशंकर आहे, मां आर्ट एंड डिज़ाइन जो पढ़ंदड़ छोकिरो आहे। त आर्ट एंड डिज़ाइन जा असां जेको बि स्टूडेंट्स आहियूं गॾिजी करे हिकिड़ो प्रोग्राम ठाहियो त असांखे छा करणु खपिजे वैलेंटाइन डे ते। त असां सोचियोसीं छो न असां पंहिंजी धरती सां हिकिड़ो माना मोहबत कयूं था पंहिंजी धरती सां, त उन ई ॾींहं ते असां पंहिंजी माना ॿूटा पोखियूं, वण लॻायूं। ऐं मां ॿीहर सभिनी दोस्तनि खे चवंदुसि त तव्हां बि माना पंहिंजे घर में, पंहिंजे स्कूलनि में, कॉलेज में, यूनिवर्सिटी में ॿूटा लॻायो। ऐं जीअं त पंहिंजो हीउ सिंध जेको धरती आहे इहो हिकिड़ी ख़ूबसूरत लॻे ऐं वणनि सां माना हिकिड़ो अमुन ऐं बि पैदा थींदो आहे। मुंहिंजो नालो मीर कुरैशी आहे ऐं मां हिते 3rd ईयर जो स्टूडेंट आहे। बेसिकली वैलेंटाइन त माण्हू मुख़्तलिफ़ शयुनि सां मल्हाईंदा आहिनि। असां वरी पंहिंजे आर्ट्स एंड डिज़ाइन में इहो सोचियो त छो न वण हिते हणूं, छो त एटमॉस्फेयर जेको आहे वणनि जो ॾाढो मतिलबु इंसान लाइ बहितर थींदो आहे। असां अॼु हिकिड़ो वण हणंदासीं त उन मतिलबु ऑक्सीजन इंसान खे मिलंदी ऐं उनखे मतिलबु बहितरी मिलंदी। माण्हू वैलेंटाइन डे ग़लति मतिलब सां मल्हाईंदा आहिनि, त हीअ बहितर आहे त माण्हू तव्हां हिते वण हणो या ॿियो कुझु अहिड़ो कुझु कयो एक्टिविटी जंहिंमें मतिलबु आम आवाम खे फ़ाइदो मिले।